हा हिते तव्हांजो नालो छा आहे? मुंहिंजो नालो आसूबाई कोहली आहे। अच्छा या ऐं हिते जो तमामु जेको आहे सो तमामु बहितरीनु सफ़र लॻो। हिते तमामु जेको सुठा ऐं नेकदिल सिंधी माण्हू वेठा आहिनि ऐं असांजी सिंध में बि ईअं ई हुअणु खपे। असांखे बि असां चाहियूं था असांजो सिंध जेको आहे सो अमेरिका वांगुरु हुजे, असां में बि नियाणियुनि में बि तइलीम हुजे ऐं असां बि तइलीम ते कमु करियूं पिया जेको आहे। अच्छा ऐं तव्हांखे इसाना जो कन्वेंशन कीअं लॻो? मूंखे तमामु बहितरीनु लॻो। हिननि जी जेको आहे सो वॾी वॾी महिरबानी जेको मूंखे घुरायो ऐं हिते जेको सो तमामु बहितरीनु माण्हू आहिनि। अच्छा ॿियो हाणे तव्हां वापसि काॾे ॿिए पासे ॾींदो जी अमेरिका में? मुंहिंजी वापसी रवानगी 7 तारीख़ ते आहे, वरी पाकिस्तान वेंदसि वापसि। तव्हां पंहिंजो फ़ोन नंबर ॾिजो। 0340 080 2627। अच्छा ठीकु तव्हांजी वॾी वॾी महिरबानी जो तव्हां आयो हिते। असांखे थर वारनि सां ख़ासि करे तमामु वॾो लॻाव आहे, जी हाँ। तो तव्हां इहो यादि रखिजो सभिनी सां।